لاڙڪاڻو मां ख़बर ईंदा हलूं त لاڙڪاڻو जे शहर बाकराणी में ॻोठ अब्दुल्ला लाशारी जे रहवासी पुलिस हथां गिरफ्तार नौजवान ज़ुबैदुल्ला लाशारी जो मुबैना लाक़प मां फ़ाहो खाधल लाश हथ अचण बाद वारसन फोती नौजवान जो लाश खणी लाड़काणो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धारणो हणी पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते फोती नौजवान जी अमर खान जादू भाउ उबैदुल्ला लाशारी अब्दुल गनी लाशारी ऐं ॿियनि पाक किताब खणी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु ॾींहुं अॻु सुबुह जो 10 वॻे DSP डोकरी इमदाद टालपुर SHO गुलज़ार बुरड़ो जी अॻवाणी में पुलिस साण करे असांजे नौजवान ज़ुबैदुल्ला लाशारी खे ॻोठ मां गिरफ्तार करे खणी वई ऐं पुलिस नौजवान खे आज़ाद करण एवज़ 2 लख रुपयनि जी घुर कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।